أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا إذا تداينتم بدين إلى أجل مسمى فاكتبوه وليكتب بينكم كاتب بالعدل ولا يأب كاتب أن يكتب كما علمه الله فليكتب وليملل الذي عليه الحق وليتق الله ربه ولا يبخس منه شيئا فإن كان الذي عليه الحق سفيها أو ضعيفا أو لا يستطيع أن يمل هو فليملل وليه بالعدل. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला व्याज जे मज़म्मत खे बयानु कंदे फरमायो हो त जेको माण्हू व्याज वठंदो ॼण त फ़अज़नु बिहर्बिन मिन अल्लाहि व रसूलिहि, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां उन जंग कई, बसि जंग जे लाइ तयारु रहे। इहो एॾो वॾो दड़को आहे त व्याजी माण्हू कॾहिं बि सिधो सौं न रहंदो, नाकाम थिए ई थिए। यमहक़ुल्लाहु रिबा व युर्बि सदक़ात, अल्लाह पाक फरमायो त व्याज जे माल खे हर हालम ख़त्म कंदा आहियूं, सदके ऐं ख़ैरात अल्लाह जे नाले ते ख़र्च कयल माल खे वरी असां पाले वधाए वॾो करे मालिक खे वापसि कंदा आहियूं। इहो अल्लाह ताला जो वाइदो क़ुरान पाक जो लिखत में फ़ैसिलो हो जेको बयानु थी चुको ऐं उन सां गॾोगॾु इहे ॻाल्हियूं बि बयानु थियूं त बक़ाया रक़म जेका पहिरियां व्याज माण्हू करे चुको आहे, ॾेती लेती कारोबार, जॾहिं ख़बर पइजी वई त व्याज हराम आहे, हाणे सवाल पैदा थियो त जेका फीस आहे गुज़री भला उहा पंहिंजी रक़म वठे त सही न। क़ुरान पाक फरमायो त वादी न वठे, असुल रक़म पंहिंजी वठे। असुल रक़म वठण में बि तकड़ न करे, उन कर्ज़ीअ खे मोहलत ॾे, थी सघेसि त माफ़ करे छॾे। हता के एतिरे ताईं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं माण्हूअ कर्ज़ीअ खे मोहलत ॾिनी या माफ़ करे छॾियो, अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं उन बंदे खे हिसाब न कंदो, माफ़ कंदो। हिकु रिवायत जे अंदरि ईअं बि चयो वियो त जंहिं माण्हूअ जेको चाहे थो त मुंहिंजो रब मूंसां नरमी करे, जेको चाहे थो त मुंहिंजो रब क़यामत जे ॾींहुं मूंसां मामलात में हिसाब किताब में सख़्ती न करे, उहो कर्ज़नि खे ऐं जंहिंखे ओधारा सोधारा ॾिना अथई उन्हनि खे मोहलत ॾे, जेतिरो थी सघेसि मोहलत ॾे, थी सघेसि त माफ़ बि करे छॾे, छो त नथा ॾेई सघनि। त इहे फ़ज़ाइल ॿुधाया विया उन्हनि माण्हुनि खे जेके ख़ुशहाल आहिनि, त उन्हनि माण्हुनि सां नरमी कयो जेके तंग दस्त आहिनि। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि सां मुख़ातब थींदे कुझु नओं हुकुम बयानु फरमायो आहे। जीअं त दुनिया जे अंदरि जेके बि ॾेतियूं लेतियूं मामलात थींदा आहिनि, इंसानी ज़िंदगीअ जे मुआशरे जा अहम हिसा आहिनि ऐं इंसान उन्हनि खां सवाइ जी बि नथो सघे। मसलन खाधो खुराक वठिणो ई वठिणो आहे हर हालम, ऐं जितां वठंदो उतां कॾहिं पूरा पैसा इंसान खे हूंदा ॾींदो त कॾहिं ॿ रुपया रहाईंदो, उधारा बि थींदा, पोइ कॾहिं वरी उका मुका पैसा बि उधारा ॾिबा आहिनि, कॾहिं वरी सामान बि उधार ते ॾिबो आहे। अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे सेखारींदे सम्झाईंदे मुआशरे खे फ़साद खां बचाइण जे लाइ हिकु तालीम ॾिनी। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ए सदोड़ा मोमिनो, इज़ा तदायनतुम बिदैनिन,
इला अजल मुसम्मन फक्तबू। जॾहिं बि तव्हां को बि उधार वारो कमु कयो न, पैसा उधारा ॾियो या को सामान उधारो ॾियो या कॾहिं कोई ॾाटो उधारो वठंदो आहे, कॾहिं का गाॾी उधारो वठंदो आहे, कॾहिं कोई हथ वारी ट्राली, को स्टूल, को सामान, हथौड़ी, का पेचकस, को पकड़, का चंजूरी, को वाहोलो, का कोडर उधारी वठंदो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो क़ुर पाक जे ॿी जॻह ते वज़ाहत सां हिननि जो बयानु आहे। अल्लाह ताला फरमायो त जेका शइ तव्हां वठो या ॾियो, उधारो को मामिलो कयो, हुनखे लिखत कंदा कयो। न लिखंदव तव्हां खां विसरी वियो, जंहिं वरितो आहे मुमकिन आहे उन खां विसरी वञे, पोइ सुभाणे ही हक़दार चवे सदा मूंखां वरितो ई मूंखे ॾे, चवंदो न भाई मां तोखां किथे वरितो आहे। हाणे फ़साद शुरू, वठी बि वञी वरी पोइ बासी बि कोन यार। या वरी कॾहिं जेको वठंदो आहे उनखे त यादि हूंदो आहे, अॻिले खां जंहिं ॾिनो आहे उन खां विसरी वई, त पोइ हीउ बि चवंदो आहे पाण जो नथो घुरे त ठहियो, चइबो त हिन ॻाल्हि में राज़ी आहे, ठहियो त ठहियो। ऐं वरी इहा ॻाल्हि कंहिं ॿिए ॾिठी हुई उनखे यादि आहे, हू मरी वियो, पोयां ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं, हुनजे औलाद मां किथां ॻाल्हि ज़ाहिर थी, वरी फ़साद शुरू। अल्लाह तबारक व तआला इन फ़साद खां बचाइण जे लाइ ईमान इस्लाम हिकु अमन पसंद मज़हब आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम जेका आहे इहा इंतिहाई पुरअमन, मोहब्बत ऐं सलूक सां भरियल आहे, जेका इख़्तिलाफ़, झगड़े, फ़साद खां पाक आहे। अल्लाह ताला फरमायो जॾहिं बि मामिलो ओ दर्जो कयो त सभ खां पहिरियां उनजो वक़्तु मुक़ररु कयो, इला अजलिम मुसम्मा। अबा इहा शइ खणी थो वञे, कंहिं महिल ॾींदे, पैसा तो वठी वापसि कंहिं महिल कंदे, सामान तो वठी उनजी रक़म कंहिं महिल ॾींदे, पहिरियां वक़्तु तय कयो। फ़क्तबू, पोइ उनखे लिखो, हीअ शइ फलाणो माण्हू या हेतिरा पैसा फलाणो माण्हू खणी वियो, फलाणे टाइम ते वापसि कंदो, उहा शइ लिखिजी वई, लिखत में अची वई। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो, हाणे सवाल पैदा थियो ॼण त साईं इहे ॿई वीचारा अहिड़ा आहिनि जेके लिखणु पढ़णु ॼाणीनि ई कोन था, ॾियण वारो बि वठण वारो बि, हाणे लिखे न केरु। ज़ाहिर आहे कंहिं टे माण्हू वटि वेंदा लिखाइण लाइ, ख़फ़ो वधियो, ऐं टियों माण्हू जेको आहे उहो बि चवंदो त मां बि वांदो त कोन आहियां, जंहिं महिल तव्हां अचो तंहिं महिल तव्हांजी लिखत कंदो वञा, या त मुआवज़ो खपे मूंखे या त मां वांदो कोन आहियां, हलो भाउ कंहिं ॿिए खां लिखायो। जे मुआवज़े जो माहौल आहे, जीअं अॼुकल्ह आहे, लिखत कराइबी आहे त 5 रुपया ॾिबा आहिनि। जे मुआवज़े जो माहौल कोन्हे, ईअं फ्रीअ में, जीअं पुराणे ज़माने में ख़त ईंदा हुआ, पढ़बा हुआ, लिखाइबा हुआ, फ्री फंड में थींदा हुआ, क़ुर्ब मोहब्बत जो सलूक हूंदो हो, त पोइ अल्लाह तबारक व तआला बि इहा तालीम ॾिनी, वलियक्तुब बैनकुम कातिबुन बिल अदल। सभ खां पहिरियां लिखण वारो जेको हुजे न, उहो बि अदल वारो हुजे, इंसाफ़ वारो। ईअं न हुजे त हिकिड़े जी लिखत ॿिए जे बारे में कुझु सरस आणी वञे, या जंहिंखे ॾिनो अथई हुन जा कुझु थोरा लिखी वञे, कंहिं हिकिड़े जी वांगार वही वञे लिखत में। इंसाफ़ सां लिखे। इतां गुंजाइश इहा बि निकिरी पई त जेकॾहिं को मुआवज़ो वठे थो, इहो बि हुनजो हक़ु आहे, छो त वांदो त कोन्हे, पंहिंजो कमु छॾींदो ऐं तव्हांखे कमु करे थो ॾिए कोई बि लिखत जो, त ज़ाहिर आहे हुनखे पनो बि खपंदो, मस बि खपंदी, वक़्तु बि खपंदो, ऐं पंहिंजी हुनजी महिनत आहे हिकिड़ी अखरनि जो, अल्लाह ताला हुनखे हिकिड़ो इल्मु ॾिनो आहे, उहो पंहिंजी महिनत में हुनजी सरफ़ चल आहे। जीअं इंजीनियर आहे, नक्शो छापींदो आहे 5 मिंटनि में, भला मुने कलाक दम, 30,000। यार एॾो ज़ुल्म, चवंदा आहियूं न 5 मिंटनि जो कमु कंप्यूटर ते 30,000। हा भाई चवणु सवलो आहे, इनजे इन इंजीनियरिंग जे सिखण में 20 साल सरफ़ थियल अथसि, उनजे करे हिनजे हिन अधु कलाक जी क़ीमत आहे। त पोइ अल्लाह तबारक व तआला हितां हिकिड़ी गुंजाइश ॾिनी त कोई वठे थो मुआवज़ो त हुनखे ॾियो, पर लिखायो, लिखत ज़रूरु कयो। ऐं लिखण वारे माण्हूअ खे अल्लाह ताला फरमायो अदल सां। हिकिड़े माण्हूअ ॾिना 5 रुपया कंहिं ॿिए माण्हूअ खे, हिन जी दोस्ती हुई ॾियण वारे सां, लिखी चरियईं 6 रुपया, अॻिले खे कस न क़यामत जॾहिं हिसाब तूं भरींदे, फ़साद थियो त। या हिकिड़े ॾिना 5 रुपया, जंहिंखे ॾिनई उन सां हिन जी दोस्ती, लिखियईं 4 रुपया, मिसाल तौर ते जंहिंजो पासो वरितई, जंहिंखे कस लॻायईं, क़यामत जॾहिं हिसाब ई भरींदो। ऐं फ़साद थियो ॿियो इहो थींदो, जीअं हाणे चंद ॾींहं ई गुज़रंदा, चंद ॾींहं हिकिड़ो दोस्त आयो, चयईं त
असांजो ज़ाल मुड़ुस ॿिन्हिनि जो तकरार हले पियो। ॻाल्हि वञी इन हद ताईं पहुती त बसि छॾ तलाक अचे, पर मां तलाक ॾियणो न पियो चाहियां। एतिरो हुयो त मुंहिंजे घर जा सोना ज़ेवर वग़ैरह जेके हुया उहो माई खणी वई माइटनि ॾे। मां कंहिंखे कातव खे वठी स्टाम न वी सघे, उनखां लिखायो त बाबा लिख दस्तावेज़ ते त मुंहिंजे घर जी जेकॾहिं का बि क़ीमती शइ गुम थी वई त हुनजा ज़िमेदार मुंहिंजी घरवारी, हुनजो पीउ, इहे सावराणा हूंदा। सावराणा इहे इन सहुरे घराणे वारा हूंदा मुंहिंजे हिन जा ज़िमेदार। पर हुन छा कयो, हुन सां मुंहिंजी तलाक बि लिखी छॾियईं। मां त कचे पने ते हुनखे सही करे ॾेई आयुमि, हुन वरी मुंहिंजे तरफ़ खां 3 तलाकूं बि लिखी छॾियूं। हाणे मां उहो पनो मूंखे हुन ॾिनो, मां तीअं ई मोकिले छॾियो। मां पढ़ियो न, ॾिठो न, खोलियो, जीअं मिलियो मूंखे ख़बर आहे त बसि हिन इहा शइ लिखी आहे, छो त मां हिनखे इजाज़त ई ॾिनी अथव, वाका शइ मुंहिंजी वई त ज़िमेदार तव्हां हूंदव। पर हुन में तलाक बि लिखी छॾी। हाणे हुननि वाह वेला कई आहे त हिन तलाक बि ॾिनी आहे, असांखे ज़िमेदार बि ठहिरायो आहे। मां चयो भाई मां तलाक न ॾिनी आहे। हाणे हिन ॻाल्हि खे को साल गुज़रियो आहे। हाणे हुननि उहा लिखत मूं ते व्हाट्सअप कई आहे, उन ते लिखियल आहे 3 तलाकूं, ऐं उन ते मुंहिंजी सही त थियल आहे पने ते, पर मां कचे पने ते सही कई आहे। हाणे साईं छा थींदो त इहो सॼो मामिलो फिरी अचे वञे पियो, पवे पियो लिखण वारे ते। लिखण वारे ईअं छो कयो? पहिरीं ग़लती हुनजी। ॿिए नंबर ते कचे पने ते त सही छो कई? कचे पने ते सही करे पहिरियां माना हुनखे त अख़्तियार ॾिनो न, जेको वणे लिखो। कचे पने ते सही जो मक़सदु त इहो ई आहे न, त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं पोइ फसाद जी शक्ल अख़्तियार कनि थियूं। अल्लाह तबारक व तआला फरमायो वलियक्तुब बैनकुम कातिबुन बिल अदल, लिखण वारो माण्हू इंसाफ़ परस्त हुजे, जेतिरी ॻाल्हि हुजे ओतिरी लिखे। अॻिते इन ई आयत जो यादि रहे हीअ ॻाल्हि त क़ुर पाक जी हीअ आयत 282 नंबर आयत सूरतुल बक़रा जी, पूरे क़ुर पाक जी वॾे में वॾी आयत आहे। हिकिड़े ॾींहं जे दर्स में बि बयान न थींदी, हिकिड़ी आयत ते 3-4 ॾींहं दर्स लॻंदो, हिसनि में बयान थींदी। असां 3 लाइनूं हुन जूं 4 पढ़ियूं आहिनि, हिकिड़ो हिसो, 3 हिसा अञा रहियल आयत। इन हिकिड़े हिसे में अल्लाह तबारक व तआला 10 मसइला बयान कया आहिनि, हिकिड़े हिसे में 4 लाइननि में। पहिरें नंबर ते मसइलो बयान कयईं, जॾहिं तव्हां को ओधर जो मामिलो कयो त वक़्तु मुक़ररु कयो। हिकु त ओधर माना जाइज़ आहे, चइबो ओधर ॾियणु वठणु जाइज़ आहे, तॾहिं त अल्लाह से फरमायो त वक़्तु मुक़ररु कयो। ओधर जाइज़ आहे, ॿियो वरी हुनजो वक़्तु मुक़ररु कयो, जो हुनजे बारे में लिखत कयो। चोथों, लिखण वारो माण्हू इंसाफ़ परस्त हुजे। सवाल पैदा थियो 5 नंबर ॻाल्हि खे बयान करण में, सवाल पैदा थियो लिखत कराए केरु, लिखत जो ख़र्च केरु भरे, केरु लिखत कराए। अल्लाह तबारक व तआला फरमायो वला यअब कातिबुन अन यक्तुब कमा अल्लमहु अल्लाहु फलयक्तुब वलयुमलिल लल्लज़ी अलैहिल हक़, जेको कर्ज़ी आहे जंहिं ते हक़ लॻे थो उहो लिखत कराए पंहिंजे, न त सुभाणे फासंदो। उसूल मुताबिक़ त जेको ॾिए थो उहो बि लिखे, भले कोई हर्ज कोन्हे, पर जेको वठे थो न उहो त लिखे ई लिखे। सुभाणे मथां चएसि त 4 पिया न 5 हुया ई, 5 न 6 हुया ई, पोइ फाथो, तंहिंजे करे लिखत वठी छॾे, छो त ॾियणा आहिनि, की फासंदो ई। वठण वारो त कहिड़े क़िस्म जो ज़ोर भरे सघे थो। अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको कर्ज़ी थिए थो, जेको हक़दार थिए थो, जंहिं ते हक़ पवे थो उहो लिखत कराए। वला यअब कातिबुन अन यक्तुब कमा अल्लमहु अल्लाह, ऐं लिखण वारो वरी इनकार बि न करे, छो त अल्लाह तबारक व तआला हुनखे लिखण जो हिकिड़ो इल्मु ॾिनो आहे। छो त स्टाम नवीस हुजणु, कातिब हुजणु, अखरनि खे सुहिणे नमूने सां लिखणु, ड्राइंग करणु, इहो हिकिड़ो इल्मु आहे अल्लाह ताला जंहिंखे ॾिनो आहे। क़ुर पाक फरमाए थो त उहो माण्हू इनकार न करे, भले मुआवज़ो वठे पर माण्हू जो कमु बि करे ऐं अदल इंसाफ़ सां करे। 6 नंबर ते मसइलो इहो त वलयुमलिल लल्लज़ी अलैहिल हक़, जंहिं ते हक़ आहे, जेको कर्ज़ी आहे, जंहिं ते हक़ साबित थिए थो उहो लिखत कराए। सुभाणे मरंदो, वठण वारो ज़ोर ॾेई वठणसि। वलियत्तक़िल्लाह रब्बह, ऐं अल्लाह तबारक व तआला खां ख़ौफ़ बि रखो, ॾियण वारो बि वठण वारो बि। ईअं न त कॾहिं कॾहिं मुआशरे में इलाही सूरतूं हूंदियूं आहिनि, ॾियण वारो चवंदो आहे हाली ॾेसि फासाएसि, पाण हिन खां ॿीणा वठंदुसि। कॾहिं वरी वठण वारो चालाक हूंदो आहे, हाली हिन खां वठि पोइ मूंखां वठी ॾेखारे ॾिसां, ॿई पासा। अल्लाह तबारक व तआला फरमायो वलियत्तक़िल्लाह रब्बह, ख़ुदा वटि मरी हली करे जान छॾाइणी अथव। ख़ुदा खां ॾिजो, हिते रुपयो फॿाईंदव, अॻिते पंहिंजे अमलनि मां ॾींदव।
जिते हिक नेकीअ जी सख़्त ज़रूरत आहे। भला यबख़स मिनो शैया, लिखण वारो, लिखाइण वारो, वठण वारो, ॾियण वारो, ख़ुसूसन कातिब जेको लिखे, अलाह से फरमाए थो ला यबख़स मिनो शैया, का बि शइ हुन मां लिकायो न, रहायो न, मथां का जुज़ी। कॾहिं कॾहिं लिखण में अहिड़ो इबहाम, ॻाल्हि खे अहिड़ो माना मुंझाए करे लिखिबो आहे जो अॻिलो हुनखे हक़ खे वसूल करण में चङी तरह हक़दार थी न सघे। मसलन हीअ प्रॉपर्टी फलाणे माण्हूअ जी हुई, फलाणे खे ॾिनी वई, कंहिं ॾिनी, ॾियण वारो कहिड़ो, या फलाणे ख़ानदान खे हीअ शइ ॾिनी वई। अरे ख़ानदान जो कहिड़ो फ़र्दु हो, सॼो ख़ानदान 50 माण्हू आहिनि हुन में, ईअं मुबहम करे उछराए वई, कंहिंखां बि वठी न सघंदो। हाणे 50 माण्हुनि खे त कोन फासाईंदो न। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो का बि जुज़ी, का बि पॉइंट का हुनजी लिकायो बि न, ॻाल्हि बि वाज़िह हुजे, पूरी बि हुजे, नामुकमल बि न हुजे। फ़इन कान अलज़ी अलैहिल हक़्क़ु सफ़ीहन, सवाल पैदा थियो वरी ॿियो, साईं कॾहिं कॾहिं मिल्कियत जो मालिक जेको हूंदो आहे न, सादड़ो बि थींदो आहे। पीउ त ॾाढो अमीर हो पर औलाद हुनजो वीचारो चरियाणो हो। हाणे न चरियाण सादे खां माण्हू धुम ते वठनि था पैसा ऐं खाई वेंदसि कोन ॾींदा, हे वीचारो सादे जो आहे ॾींदो थो वञे। या कॾहिं वरी अमीर माण्हू हूंदो आहे, मालदार, सादड़ा सादड़ा उन वटि ईंदा आहिनि वठण, ऐं उहो अमीर चवंदो आहे हिनखे हाली ॾे, पोइ न ॾेई सघंदो न, फलाणी ज़मीन भॿाईंदोमांसि, फलाणी जाइदाद भॿाईंदोमांसि, कंहिं न कंहिं तरह सां। सवाल पैदा थियो त साईं हिन मोगे माण्हूअ खे लिख ओधर सोधर कयूं हिन सां, छो त हिन जे मामले में फसाद थींदो ई थींदो। या हिकिड़ो चरॿियो आहे, नीम चरियो, अधु मोगो, मजनून, थोरो जंहिंखे असां सिंधीअ में थोरो बेअकुल चवंदा आहियूं। या वरी को अंधो आहे, या वरी को मंडो आहे, अंधा ऐं मंडा अञा कम जा थींदा आहिनि। पर कॾहिं वरी को ॿोड़ो आहे, पोइ ॿुधे ई कोन थो या पढ़ी कोन थो सघे, त पोइ हाणे हुनजे आॾो लिखत थी बि वञे त कहिड़े कम जी, फासाए वेंदा हुनखे। या हिकिड़ो अहिड़ो कमज़ोर ज़ईफ़ माण्हू आहे पोड़ो, जो चालाक त हो पर हाणे एॾो ज़ईफ़ आहे जो पंहिंजो हक़ वठण ऐं ॻाल्हाए ॿुधाइण में एतिरी ताक़त नथो रखे, न लिखण में, न लिखाइण में, न बयानु करण में ज़ईफ़ थी चुको आहे। झूर पोड़ो हिकु जॻह ते पहुतो आहे, हंध ते वञी पहुतो आहे। जीअं कॾहिं कॾहिं थींदो आहे त जिन जा वॾड़ा अक्सर मालदार हूंदा आहिनि, पोइ ऐं हुन जा पोयां वरी अलाह बचाए, अलाह सी माफ़ करे, तव्हां असां सभिनी खे हिफ़ाज़त में रखे, पोयां वरी जेकॾहिं लालची पैदा थींदा आहिनि त पोइ अबो अमा न बिस्तरे ते पिया हूंदा आहिनि वीचारा, मौत जे घड़ीअ जो इंतज़ारु कंदा आहिनि, उते बि वञी करे दस्तावेज़ ते सही वठंदा आहिनि। मुअल खे बि मरी वियो, उते बि हुनखे फिगर हुनजो पिया वठंदा। अरे भाउ मरी वियो आहे, छॾेसि भला, चए न हिन खां सवाइ कमु कोन थींदो। मुर्दे जा तेसीं ताईं न खणंदा, तेसीं ताईं तमामु तर काग़ज़ात न लिखजनि, जेसि ताईं हुन खां फिगर न वठनि, जेसि ताईं हुनजो मामिलो तइ न कनि। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो, जेकॾहिं मामिलो अहिड़े तरह सां थो थिए, कंहिं बेअकुल माण्हूअ खे ॾियण वठण जी ॻाल्हि आहे, या को कमज़ोर आहे, ॿोड़ो आहे, गूंगो आहे, या वरी एॾो पोड़ो आहे ज़ईफ़ जो नथो ॾियण वठण जी सलाहियत रखे, पर करणो बि मजबूरन आहे, उन सां मामिलो तइ करिणो आहे। त पोइ हाणे कीअं थिए, अल्लाह तबारक व तआला फरमायो फलयुमलिल वलियुहु बिल अदल, इन माण्हूअ जो वली ॻोल्हियो, वली वारिस। ही मरंदो त हिनजो वारिस केरु थींदो? पीउ अथसि, पुटु अथसि, भाउ अथसि, पोटो अथसि, चाचो अथसि, ॾाॾो अथसि, नानो अथसि, भला माउ अथसि, घरवारी अथसि, भला कोई त वारिस हूंदो जेको शरअन क़ुरान पाक जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ हिन जो वारिस थिए, उनखे अॻियां आणियो, उनजे रूबरू हिन चरे जो, हिन मोगे जो, ऐं हिन गूंगे जो, ऐं हिन कमज़ोर ज़ईफ़ जो, ऐं हिन ॿार जो बि, ॿार बि इन बेअकुल माण्हूअ जे, चरे माण्हूअ जे लिस्ट में ईंदो। उनजो उहो वली जेको हुजे, उनजे वजह सां उनजी लिखत कयो। पोइ हाणे इहे 10 मामला अल्लाह तबारक व तआला इन इहे थोरे हिसे में बयानु कया आयत जे 3-4 लाइनुनि में, जीअं मामिलो दुनिया जे अंदरि फसाद जे तरफ़ न वञे। 10 मामला थोरे लफ़्ज़नि में अल्लाह ताला बयानु करे छॾिया। पहिरें नंबर ते ओदर जाइज़ आहे, हिकिड़ो मसइलो। ॿियो, वक़्तु मुक़ररु कजे। टियों, लिखत कजे न त फसाद थींदो। चोथों, लिखण वारो इनकार न करे, लिखे, पोइ जे भाई पीउ में त बि ठीकु आहे, सुहिणे सलूक सां त बि ठीकु आहे, जे 5 रुपया वठे त बि ठीकु आहे। 5 नंबर ते लिखण वारो उजरत वठे थो त हुनखे जाइज़ आहे। क़ुरान पाक चवे थो लिखत करायो त माना जंहिं तरह सां बि थिए, कुर्ब सां या हिसाब सां।
6 नंबर ते लिखाराईंदो केरु? कर्ज़ी जेको हूंदो, जंहिं ते हक़ लॻंदो उहो लिखाराईंदो। 7 नंबर में लिखण वारो खोट न कंदो, खोट कंदो त सॼो मामिलो ॻिची हुनजे हूंदो। 8 नंबर ते सादो माण्हू, ॿार, ॿोड़ो या पोड़ो या वरी गूंगो, इहे सिधी सही ॾेती लेतीअ में उधर जे मामलात में आमो साम्हूं न ईंदा, उन्हनि जो को न को वारिस ईंदो। जे उहे कनि था त जाइज़ आहे, पर कंहिं वारिस जे ज़रिए सां कंदा। इहे 9 मसइला। वलीअ खां सवाइ इहे ॿार कमज़ोर, ज़ईफ़, गूंगा, ॿोड़ा ऐं पोड़ा इहे न करे सघंदा, वलीअ खां सवाइ न कंदा। वली हूंदो त पोइ। 10 नंबर में इहो आहे त वली जेको हुजे न, वली बि ज़रा इंसाफ़ जी नज़र रखे। ईअं न त को यतीम ॿार हुजे, उनजो को चाचो थो थिए, को भाइटियो थो थिए, को मामू थो थिए, उहो वरी ॾिसे त हाणे हिनखे भला मामिलो जॾहिं अहिड़ो ई आहे त अहिड़े तरह सां लामारो ॾिएसि जो वॾो थिए त वरी असां खां ॾाढो न थिए, तंहिं करे सॼी मिल्कियत हितां ई फॿाएसि। मां त वली सां अॻियां थियां, हिनजो अॻुवान थो थियां त लिखत में खणाएसि माल, बसि कंहिं ॿिए खे ॾे या फॿाएसि कंहिं तरह सां। क़ुर पाक फरमायो त इहो वली बि हिनजे जीअरे ई मालिक न थिए, इहो बि इंसाफ़ सां करे। फ़िलहाल अधु आयत बयानु कई वई, अधु खां बि हिकिड़ो हिसो हुन में इहे मामला बयानु कया विया। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे बि तमामु तर मामलनि खे इन इहे लिखत वारे उसूल ऐं कानून सां आणे ऐं ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।